तू परेशान न थी साइमा, प्लीज। इंशाल्लाह अल्लाह सब बेहतर कंदो। अंकल सेहतियाब थी घर अची वेंदो। पर महराज पापा जे खिलाफ नेब जी इंक्वायरी छा है? मुझे कुछ समझ न पियो अचे। ओचितो ये सब मामलात असां जे खिलाफ छो थी बिठा आहिनि? यो इशू तमाम पुरानो पियो लगे, पर हिन वक्त मुझे ख्याल में इनमें तेजी आंदी वही है। खैर तू हिन वक्त परेशान न थी। मुझे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, हिन वक्त तव्हांजे लीगल मैटर्स के केर पियो ॾिसे? छो जो पाण खे हिन जी ज़रूरत पवंदी अॻिते हली। पापा जा वकील आहिनि त सही, पर केर इहो मूंखे नाहे ख़बर। या हुननि खे हिते घुराइण हिन वक्त बेहतर हूंदो या न? असांखे कंहिं बि रिकॉर्ड जी का बि ज़रूरत न आहे। बस असांखे सिर्फ़ हिकिड़ो कमु करणो आहे। मेडिकल ग्राउंड्स जे तहत असांखे अंकल जी गिरफ़्तारी कीअं बि करे रोकराइणी आहे। त पोइ पाण हिते छो बीठा आहियूं? हल त कुछ हथ पेर हली हणूं। पर साइमा, इहो कमु अवां जी लीगल टीम ही करे सघंदी, जंहिंजी असांखे ॼाण हुजण इंतहाई ज़रूरी आहे। मूंखे त हिन मामले जी नाहे ख़बर। आप ही खे शायदि ख़बर हुजे, या जेकॾहिं अम्मी खे ख़बर हुई त मां उन्हनि खां पुछां थी। छा मक़सद? मां समझियसि कोन। मूंखे यकीन आहे अर्शिला त सूमल मां जान छॾाइण जे लाइ हुन ते हमलो करायो आहे। खेसि रस्ते तां हटाइण जी कोशिश कई वई आहे। ईअं खणी चइजे त खेसि इस्तेमालु थियल टिशू पेपर वांगुरु फिटो कयो वियो आहे। कीअं? मां अञा बि सम्झी न आहियां सघी। अर्शी हूअ उहा ॿार हुई जंहिंखे दुनिया जा सभु रांदीका हासिल करण जी ख़्वाहिश हुई। उन करे हुन मूंखे छॾे हिन शहर जे जहांगीर जेको बिज़नेस टाइकून आहे हुन जे कारे पाछे खे झलियो। अर्शी हू हिकु मतिलब परस्त ऐं ख़ुदि गर्ज़ माण्हू आहे। मां छा चवां हुन कमज़र फलाए। हुन सूमल खे पंहिंजे रस्ते तां हटाइण जी फुल कोशिश कई आहे। तूं ईअं कीअं थो चईं सैफ? ऐं जहांगीर पंहिंजी साख ख़राब छो कंदो? जहांगीर जहिड़ा ज़हनी कमज़ोर माण्हू साख ते न, पर सो कॉल्ड लक ते हलंदा आहिनि। ऐं हू लक के इंसान खे गॾु हुजण खे सम्झंदा आहिनि। को पत्थर या रंग के समझी उन मूजिब कम कंदा आहिनि। सूमल सां बि ईअं ई थियो आहे अर्शिला। हू जहांगीर लाइ लक बणियल हुई। हाणे खेसि जॾहिं हुनखे हुनजे हुजण जो को बि फ़ाइदो न मिलियो त हुनखे रस्ते तां हटाइण जी कोशिश कई। जहांगीर जे खिलाफ सूमल जा माइट कुछ कोन पिया कनि। हू लोअर मिडिल क्लास सां ताल्लुक़ पिया रखनि अर्शिला। सूमल अलाए कीअं पढ़ी एरोस्टिस बणिजी आहे। हुनमें एतिरो सथ न हो जो हू जहांगीर सां विढ़नि। हाणे त सूमल बि पंहिंजनि माइटनि खां परे थी वई आहे। ख़ैर, हाणे कीअं आहे सूमल? तूं हुन सां मिलियो आहीं? अञा खेसि होश न आयो आहे जो मां हुनखे वञी ॾिसी अचां, दिलि झले सघां। पर जहांगीर जा माण्हू हुन वटि पहुता आहिनि। संदसि माइट? हू मौजूदु हुया हुते, पर तोखे वञणु घुरिबो हो। तूं अञा ताईं हुनजो मुड़ुसु आहीं। हा, इहो ई त आहे, पर अलाए छो मां न वञी सघियो आहियां। पाण गॾिजी हलंदासीं, बस बाबा सही थी वञे। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।